नाज़रीन, घोटके वेझो बिला बिरादरी में हलंदड़ कारें तकरार तां हथियारबंदनि काह कंदे 6 ॼणनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एहसान कलवड़। जी एहसान, तफ़सीलनि खां आगाह कजो। ॻोठ आहे अतर बुलो, जिते बुला बिरादरी ॿिनि धुरनि में मुबैना तौर कारे जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। हिक धुर जे माण्हुनि काह करे ॿेले में माल खे चाहींदड़ जेके हुया उन्हनि माण्हुनि मथां हमिलो करे गोलियूं ऐं लठियूं ऐं कुहाड़ियूं जो वसकारो लॻाए छॾियो, जंहिं सबबु जेको आहे अज़हर बुलो, हाशिम बुलो ऐं सोबदार बुलो समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जेको ज़ख़्मी आहे अज़हर ऐं हाशिम, उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त हथियारबंदनि हमलो करे उन्हनि जूं जेको 300 गऊं बि जेको आहे उहे ॻाए विया आहिनि ऐं पुलिस असांजी मदद नथी करे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असीं पुलिस खे इतलाह ॾिनो बर वक़्तु, पर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे ऐं हिन वक़्तु उन्हनि जो जेके ज़ख़्मी आहिनि अज़हर बुले वारा, उन्हनि जो इहो चवणु आहे त अञा ते जेको आहे धुरनि में छिकताड़ हलंदड़ आहे, फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।